जी, हिन वक़्तु असां सां गॾु क्यामाड़ी ज़िले जा डिप्टी कमिश्नर मुख़्तियार अली अबड़ो साहब जन असां सां गॾु आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था पिया। मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन्स जा इन्हनि दौरा बि कया आहिनि। पीसफुल माहौल जेको आहे उन हवाले सां अचो त साईं जन सां ॾिसो जी, ॻाल्हि इहा आहे त आउं सम्झां थो त पूरे डिस्ट्रिक्ट क्यामाड़ी जे अंदरि हर पोलिंग स्टेशन ते माहौल तमामु पीसफुल आहे, सिक्योरिटी जा इंतज़ामात मुतमिन कंदड़ आहिनि। रही ॻाल्हि त MQM जे बाइकाट करण सां जेको हिते जेके एरिया आहिनि उन जॻह ते तव्हां थोरो घणो ॾिसंदा हूंदो त खणी टर्न आउट थोरो घटि हूंदो। अदरवाइज़ पूरे मुंहिंजे एरियाज़ जेके आहिनि, जेके बहिराड़ी बेस्ड आहिनि, जेके ॿियनि इलाइक़नि मंझि आहिनि, उते तमामु टर्न आउट घणो आहे। माण्हू जेको आहे सो निकिता आहिनि, वोट ॾियनि था। वॾियूं वॾियूं लाइनियूं लॻियूं आहिनि ऐं तव्हां ॾिसो था त हीउ सॼो सुबुह 8 बजे प्रोसेस जीअं शुरू थियो हुयो, किथे किथे असांजी जेको आहे पोलिंग अमलो देरि सां हुन अमलो जेको आहे सो कमु शुरू कयो। पर हींअर हिन वक़्त ताईं पूरे डिस्ट्रिक्ट क्यामाड़ी जे अंदरि जेको आहे सो पोलिंग प्रोसेस न सिर्फ़ु स्मूथ थो हले, बल्कि जेको आहे सो तव्हां ॾिसंदो त इनशाला शाम ताईं ख़ैर ख़ूबी सां बग़ैर कंहिं नाख़ुशगवार वाक़े जे जेको आहे सो हसास पोलिंग स्टेशन जेके आहिनि इंतिहाई हसास, उते रेंजर्स ऐं पुलिस खे केतिरी हद ताईं तव्हां ॾिसो त हसास पोलिंग स्टेशन ते तव्हांखे ख़बर आहे त 164 आहिनि। उन 164 पोलिंग स्टेशन में असां कैमराज़ अॻे ई लॻाए छॾियूं हुआसीं ऐं कैमरा लॻाइण खां अलावा जेको आहे सो उते तव्हांजो जेको पुलिस जी नफ़री आहे आम पोलिंग स्टेशन खां डबल तइदाद में आहे ऐं रेंजर्स जो बि कवर आहे। सो हिन टाइम माशाल्लाह का बि अहिड़ी सिचुएशन कान्हे का जेका असां चऊं त का पोलिंग जे अमल खे जेको आहे सो रोके सघनि। जी, पाण क्यामाड़ी ज़िले जे डिप्टी कमिश्नर मुख़्तियार अली अबड़ो साहब जन सां पाण ॻाल्हि ॿोल कई। उन्हनि चयो त जेकी हसास इंतिहाई हसास उते कैमराऊं वग़ैरह लॻायूं हिन वक़्त ताईं बि पीसफुल माहौल आहे। उमेद कनि था त 5 वॻे ताईं बि माहौल जेको आहे उहो पीसफुल रहंदो। जी।